आवाज़ शेयर कंदासीं जिते छोकरनि सां बदफैली करे संदन वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करण वारो मामलो वधीक टिनि जवाबदारनि जा नाला पधिरा कया विया आहिनि। अहम ख़बर ठटो मां आवाज़ शेयर कयूं पिया। गिरफ़्तार टिनि जवाबदारनि जी निशानदही ते अज़हर हालो, जावेद हालो ऐं आकाश हालो जा नाला साम्हूं अची विया आहिनि। पुलिस गिरोह जे वधीक टिनि जवाबदारनि जो पतो लॻाईंदे रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी आहे। ठटो मां इहा ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया नाज़रीन। छोकरनि सां बदफैली करे संदन वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करण वारो मामलो वधीक टिनि जवाबदारनि जा नाला पधिरा कया विया आहिनि। गिरफ़्तार टिनि जवाबदारनि जी निशानदही ते अज़हर हालो, जावेद हालो ऐं आकाश हालो जा नाला साम्हूं अची विया आहिनि। अहम ख़बर ठटो मां आवाज़ शेयर कयूं पिया नाज़रीन। पुलिस गिरोह जे वधीक टिनि जवाबदारनि जो पतो लॻाईंदे रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी आहे। KTN न्यूज़ ठटो जो रिपोर्टर महबूब बिरोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, कुछ ॾींहं अॻु में ठटे ऐं मकली ते हिकु नौजवान जो गुरू जेको गिरफ़्तार थियो, जेके छोकिरनि जी वीडियोज़ ठाहे उन्हनि सां बदफैली करण खां पोइ वीडियोज़ ठाहे उन्हनि सां ज़्यादती करे उन्हनि जी जेका उन्हनि खे ब्लैकमेल करण वारो स्कैंडल साम्हूं आयो, जंहिंजे हवाले सां मकली थाणे ते केस दाख़िल कयो वियो ऐं हुन में टे जवाबदार गिरफ़्तार आहिनि। उहे टे जवाबदारनि खे अॼु पुलिस जे तरफ़ां अहम पेशरफ़ साम्हूं आई आहे जो उहे जवाबदार जेके टिनी खे अॼु ठटे जी अदालत में पेश कयो वियो, जिते शहबाज समो ऐं शहबाज सूए समेत टिनी जवाबदारनि खे ठटे जी मजिस्ट्रेट ॾाढो पेश कयो वियो, जिते पुलिस पारां मुक़ररु इख्तियार कयो वियो त टे जेके जवाबदार आहिनि जिनजी पहिरियां पतो न लॻायो वियो, उन्हनि जे हवाले सां पुलिस अहम पेशरफ़ हासिल कंदे अदालत खे आगाही ॾिनी त टे जवाबदार जेके आहिनि जिन वीडियोज़ ठाहे ऐं बदफैली कई आहे, उन्हनि में जावेद हालो आहे, आकाश हालो ऐं अज़हर हालो, उन्हनि जा नाला उन्हनि खे हथ अची विया आहिनि ऐं उनखे रिपोर्ट में अदालत खे पेश कई। अदालत गिरफ़्तार टिनी जवाबदारनि खे जेल मारण जो हुकुम ॾींदे टेई जेके जवाबदार रुपोश रहियल आहिनि, जिनजी निशानदही कई वई आहे जावेद, आकाश ऐं अज़हर, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। उन हवाले सां जेका मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके उहे ज़ाहिर न पिया थिया, हाणे बाज़ाब्ता तौर ते पुलिस जेका रिपोर्ट ॾिनी आहे, जंहिंमें जावेद जेको आहे उनजे हवाले सां पुलिस रिपोर्ट ॾिनी आहे त उहो जेको आहे वीडियो ठाहिण जो ऐं जेको मुख्य जेको आहे जवाबदार आहे जे वीडियो ठाहे स्कैंडलाइज़ कयो आहे ऐं ब्लैकमेल कंदो रहियो आहे ऐं ॿियनि छोकिरनि खे इन हवाले सां अहम पेशरफ़ साम्हूं आई आहे। उन हवाले सां अलवानी ट्रस्ट जे जेके तरफ़ां मुक़ररु कयल वकील मुनवर भुट्टो ऐं ॿिया अदालत में पेश कया, उन्हनि मुक़ररु इख्तियार कयो त हिन हवाले सां मेडिकल रिपोर्ट खे अञा पधरी न आहे थी, पर उन हवाले सां जेकी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ख़बर